त अॼु बि मदीने वारे साईं जो नालो खणूं था त अबा ठरो था अलाए कोन। खुश हो न। 1500 वरिया गुज़री वया, 1446 हिजरी पियो हले, 15वीं सदी आ। 1500 साल गुज़री वया, अदा नमाज अब को नथो पढ़ी सके, सच बि पूरो पूरो थो ॻाल्हाए, पाड़े वारनि जो ख्याल बि पूरो को नथो रखी सके, हक़ बि शरीयत जा को नथो अदा करे सके, पाड़े जो बि ख्याल को थो रखी सके। वेचारे जी रोज़ी पाक पूरी आहे अलाए न, वेचारो उन में भी कमजोर आ, दाढ़ी भी कूड़े थो, वेचारो अन्न सुन्नत ते भी पूरो ना है, ज़कात भी को नथो अदा करे। ये गुनाह पंहिंजी जगह ते जरूर आहे, पर उन जे बावजूद अॼु भी मदीने वारे साईं जो नालो खणंदो वेचारो आहे गुनहगार, पर गद्दार कोन्हे, मुस्तफा सां अॼु भी मोहब्बत कंदो आ। अबा गुनहगार हूं, चो चो गुनहगार आहियूं, चो छायूं, पर गद्दार, चो चो गुनहगार आहियूं, चो गुनहगार पर गद्दार, चो चो गुनहगार पर गद्दार। हाँ, असां गद्दार न आहियूं, असां गुनहगार आहियूं, असांखे पंहिंजो इकरार आहे, अल्लाह गुनाह माफ़ फरमाइण वारो आहे। कसम खुदा जो बस एतिरी ॻाल्हि मूंखे करणी आहे। अॼु 15वीं सदी आहे, 1500 साल गुज़री वया, अॼु मुस्तफा जो नालो था वठूं त ईअं दिलि असांजी शौक़ में ईमान ताज़ो थियो वञे। थोरो सोच जा फेरे ॾिस फ़कीर हथ पंहिंजे हियांव ते, थोरो सोचे मूंखे ॿुधाए त उन्हनि सहाबिन जे ईमान जो छा हाल हूंदो हो जेके सुबुह शाम मुस्तफा जो दीदार वेही कंदा। आहे न पो तू 15वीं सदी में ॼाओ वहाबिन लाइ छिबियूं छो थो हणे, सहाबिन लाइ छिबियूं छो थो हणे, हां 15वीं सदी में ॼाओ बाबा साहबिन लाइ छो थो छिबियूं हणे, छो थो डर लाइ पकड़े। उहे माण्हू जेके पंहिंजे मुंहिंजे महबूब जे सहाबिन खे गारियूं ॾियनि, नऊज़ बिल्लाह, बकवासूं कर, तू उन सां गॾु चायूं छो थो पीए, तू उन्हनि खे भाकुर छो थो पाए, तू उन्हनि खे बख छो थो हणे, जेके इमाम हसन खे बि न मञनि कूड़ी दावा कनि, इमाम हुसैन खे बि न मञनि कूड़ी दावा कनि, हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी बेअदबी कनि, सोने उमर जी बेअदबी कर, उस्मान साईं जी बेअदबी कर, अली साईं जी बेअदबी कर, अमीर मुआविया जी बेअदबी कर, महबूब जे यारनि जी बेअदबी कर, त तू उन सां यारी कीअं थो हणी सघे। मुंहिंजा भाउ अज़ीज़, जेकॾहिं अॼु तू पंहिंजे पाण खे मोमिन सॾाए थो 1500 सालनि खां पोइ, कसम खुदा जो मूंखे चवण दे क़ुरान चवे थो, हदीस चवे थी त सहाबन जहिड़ो सच्चो मोमिन को ॿियो थी नथो सघे।